तस नबी सही फरमायो बेनमाजी मर्दो तो वडो उन्यारो थी मर्दो साईं जन फरमायो एडी उन जे कने चोंदो दरिया को मिली वने तो वो सजो पी वने साईं जन फरमायो बुखारो थी मलदो एडी बुख चोंदो सजी दुनिया जी मानी मुके मिले तो मा खाई वने ऐ नबी सही फरमायो एडू तड़पी मर्दो मुझे हुजूर फरमायो बेनमाजी एडू तड़पी मर्दो एडू तड़पी एडे न्यारो साईं जन फरमायो जी कंडन में कपा फाथल होजे तो सट जे किए कंडा शिकबा किए कपा शिकबी साईं जन फरमायो नस मु बेनमाज़न जी रग मु मर्दन मायन जे मु ये मलाइक सट्टा हणी रूह करदा ताजी मर्जी असा वाइज करे थकी था पो अलाए शो तां के समझ में वाइज न था अचन जाथे ता वणो मानू चोंदा सही नमाज जो मौजू ते गालायो नमाज जो मौजू ते गालायो नमाज जाथे ता वणो या दां लगी पिया मुसलमानन के नमाज न थी वणे साहबी फरमाइन ता असा जे दौर में या सुञाण पवंदी त जेको नमाज पढ़े समझदा जो मुसलमान आ जेको नमाज न पढ़दो पक पवंदी त यो काफिर आ ऐ हाने हाल छा खुदा जी जात जो कसम वाइज करे हचदा थी छा भजी मानन के इलाज करे यार नमाज पढ़ो यार अल्लाह शो मानन के गाल समझ में न थी मानू चवंता बस इए जी जिंदगी हले ती हलंदी रहंदी बस मौत नहीं दो बस कब्र में न वेंदास बस अल्लाह की शैतान मस्त करे छड्यो अफाज़िबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतालल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। खुदा जो वास्तो एक दफो चांस मिलो तो न विञा बेर जिंदगी न मिलदो केड़ा मुआ मोटिया है जो ता मोट दो टीवन में विचारन में ड्रामन में फिल्मन में टच मोबाइलन में गुम लगा पे अल्लाह रात जो भी अल्लाह जा केतरा ही दोस्त गाना हलाए पो सुनीदा बन सजी रात दी अल्लाह जी लानत वसे उघाड़ियों फिल्मान जी पोता नंगा नाचर जी पोता फिल्माएं ड्रामा सी सब घरबादी पोता यारो हयात दे कोई एतबार नहीं ये रात जो ये गुनाह कंदे सुनी बेऊ त मरियो त कब्र क़यामत में ता जो शान है शर्त रणी वही जी खां कनो या लना मम्बा सना मिमर कदना हादा मा वादर रहमान व सदकल मुरसलीन। खुदा जी जात जो कसम आई गुनाह में जिंदगी तबाह करने वाला रोइंदा कब्र में आखिरत चौंदा शा करे आमिलत नास रोज संगे वायद कंदा रोज तकीरात कंदा रोज साजे पारन में जलसा दीना पर असा शोन कुरान बुदो शोन कुरान मजीद समझो शोन कुरान ते अमल कयो जे कने अमल कयो आ त कब्र जो अजाब न थिया
जेकॾहिं अमल कयो सॼो टामे वारी ज़मीन ते न पियो नाफ़रमान क़यामत जे ॾियारे ततल ज़मीन ते वेंदा नंगा उघाड़ा हूंदा सिज नेज़े वांगुरु मथों बीठो हूंदो तव्हांजे पघर में पिया गोता खाईंदा चिखाए रहियो करे नमाई नल मफत अॼु काॾे भॼी काॾे न भॼण जी जाया न लिकण जी जाया न वण जी छांव न पाणीअ जो टुपा न मानीअ जो गबुआ भॼी भॼी भी थकी पवंदा वरी किरी पवंदा वरी जिस्म जान सरदन वरी उथी वेंदा वरी पैर सरदन वरी भॼदा हिकिड़ो पैर रखदा ॿियो खणदा ॿियो पैर रखदा त वरी पहिरियों खणदा भॼ भॼा न भॼी भॼी थकी पवंदा ओ मुंहिंजा हलीदो न भॼण ख़तम थींदन न वेहण ख़तम थींदन न सुम्हण ख़तम थींदन कॾहिं सुम्हंदा कॾहिं वेहंदा कॾहिं वेहंदा कॾहिं भॼदा इहा हालत यको पई हलंदन पिया लताड़बा पिया चीखा कंदा पिया दाहू कंदा पिया आयुले घोड़ा कंदा एॾो रोईंदा नबी आयो पाणीअ जा घोड़ा ख़तम थी वेंदा नाफ़रमाननि जा रत जा घोड़ा शुरू थींदा साईं फरमायो रत जा घोड़ा भी एॾा वरदन जो दरिया पीजी वेंदा साईं फरमायो जेकॾहिं उन में बेड़ा हलाइजनि त बेड़ा भी हली पवंदा नाफ़रमान ईअं रत जा पिया घोड़ा ॻाड़ींदा रहंदा न भॼण ख़तम थींदो न सुम्हण ख़तम थींदो न वेहण हर सुम्हंदा हर भॼदा हर टुकदा हर वेहंदा बस हर हिकिड़ो पैर रखदा ॿियो न वेही सघंदा न बीह सघंदा न सुम्ही सघंदा न घुमी सघंदा हशर हूंदो बेनमाज़नि सां नाफ़रमाननि सां टीवियुनि ॾिसण वारनि सां फिल्मनि ड्रामनि यहूदनि नसारनि जी चाल हुई पहिरियों टीवी वीसीआर कढियऊं त मुसलमाननि खां क़ुरान निमाज़ मस्जिद दीन खसियो घणनि खां खसे आ पर चऊं त मौलवी बची आ वरी हाणे हीअ टच मोबाइल कढियऊं त मौलवियुनि जो भी बेड़ो ॿोड़े आ हाणे मौलवियुनि खे घणनि खे इहा पकड़ाए छॾी अथऊं असांजा मौलवी भी रात जो देर ताईं फेसबुक ॾिसी ॾिसी पहुता सुम्हनि अॻे जेके मौलवी कुरान पढ़ी सुम्हंदा हाणे फेसबुक ॾिसी था सुम्हनि अॻे जेके ज़िक्र करे सुम्हंदा हाणे फेसबुक अलाए छा थी मां त मौलवियुनि खे चवंदो आहियां त इहे टच मोबाइल अथव कारियर नाम इन जे ॾंग खां बचण जी कोशिशि कयो छो त मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो चए साईं 40 लख वेबसाइटियूं इंटरनेट ते उघाड़नि फिल्मनि जूं हाणे मां जहिड़े मुला खे अहिड़ी टच मोबाइल भी हुजे इंटरनेट भी हुजे ऐं अकेलो मां वेठो हुजां सची ॿुधायो नफ़्स ऐं शैतान जी सट खां बचंदुसि ऐं हिकु दफ़ो जो मां जहिड़ो मौलवी उघाड़ी फिल्म ॾिसे त ईमान बचो नबी सही फरमा अल हया वल ईमान मुत्तसिलान हया और ईमान ये पाण में गड्या पिया आहिनि जंहिंमो हया वियो उनमें ईमान वियो अल्लाह जी ज़ात जो कसम उघाड़नि फिल्मनि ॾिसण वारा बेहया हुया मर्द हुजनि या मायूं हुजनि असां को कुरान मजीद खसे या टच मोबाइल असांखे पकड़ाए छॾी थो ॾींहुं राति लॻा पिया असां मुला असां मौलवी नौजवान त सफ़ा जेके दीन खां परे आहिनि निमाज़ खां परे आहिनि उहे त सफ़ा गरब थिया आहिनि नशे में सफ़ा जीअं माण्हू समुंड में को गोतो हणे उहे इन में गोतो हणी वेठा आहिनि बसि इंटरनेट को बाहर निकरण ही नथा बस टिकटॉक जा वीडियो हुजनि सिनक जा वीडियो हुजनि लाइक जा वीडियो हुजनि छोरा पिया माइन जहिड़ा मुंहुं करे वीडियो भरींदा जीअं लाइक मिलनि जीअं शेयरिंग थिए जीअं पैसा कमायूं वो भी बेगरत तो करे ना यहूदी नसारो पैसा था ॾियनि टिकटॉक जा वीडियो भरो लाइक जा सिनक जा यूट्यूब जा लखे रुपया था मिलनि ऐं हे बेगरत असांजा मुसलमान दयूस पंहिंजे नियाणियुनि खे चवंदा त भरियो वीडियो भरियो चाढ़ियो नेट ते पंहिंजनि ज़ालनि खे था पाण सां गॾु वीडियो भराइनि पंहिंजनि भेनरुनि सां गॾु था वीडियो भरनि भेनरुनि खे चवंदा वीडियो भरियो वरी फ़ख़ुर सां ॿुधाइनि था त असां इंटरनेट जे ज़रिए महीने में 5 लाख रुपया कमाईंदा महीने में 2 लाख मोहकारो जी तेल दांगीअ सां तुंहिंजो निभागा
शाकी पांजी गैरत कढी छड़ी हया पाण मु कढी छड़े ईमान पाण छा क्यों खोड़िए के घुमरो केड़े मौजू ते गलाए केड़ो गुनाह आज को मुसलमानन में ना केड़ी गलती आज का मुसलमानन में ना इन टच मोबाइल दे एडो तबाह कयो आज मुसलमान ही द सामू खसिया पर इंसानियत भी असांगो फुरे छड़ी मानो वशी थिया न धीअ महफूज़ा न मां महफूज़ा न भेण महफूज़ा न भाटी महफूज़ा ने लाहौर जे पासे बेगरत किस्म जो चाचो 70 सालन जी भाटी सां ज़िना बेचारी भाटी मरी वई उन चाचे के गिरफ्तार कयो जने मोचरा ठोकिया विया रोयो अखिन में पानी हारे चई त मां उघाड़ी फिल्म ॾिसी आयो मुझे दिमाग ते शहवत तारी मांखे गाल समझ में न पई अचे मां पहिरियों जम त भाॼई में हथ विझा पर जम त भाॼई वॾी हारणियूं कंदी ताऊं कंदी पोइ जम त भला मोकारो पंहिंजी भाॼीअ सां मरिया 70 सालन जी भाॼीअ खे जे मां खयमि बे कमरे में वनी ज्यादती की कोशिश कयम तो उनके जागत थई रहियो भी करे त मां वात ते अतनो मां प मां पाजो मोकारो मली दोरे मोला शाथियन ओ यारो एडो त बेगैरत बेहया दरिंदो जानवरन को भी बदतर बनाए छड़ियो आगे न टच मोबाइल असांगे न इंटरनेट असांगे न उघारन फिल्मन मां अल्लाह जो वास्तो तो ॾियाव ओ यारो मेहरबानी करे पाण खे नंगन फिल्मन को बचायो ऐं मेहरबानी करे पंहिंजन नौजवान न्याणन खे ये मोबाइल वठी न ॾियो नौजवान पुटन खे ये मोबाइल वठी न ॾियो नंढन ॿारन खे ये मोबाइल न ॾियो नंढन ॿारन खे क़ुरान मजीद हथन में पकड़ायो नमाज जी पाबंदी करायो घरन में भी ज़ालन खे ये टच मोबाइल वठी न ॾियो घरन में भी नमाज ऐं पर्दे जो इत्माम कयो क़ुरान जी तिलावत जो इत्माम कयो अल्लाह से ताके दुनिया में भी आबाद करो तो आखिरत में भी अल्लाह ताजा बेड़ा ही पार फरमाए छॾे